दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॿुधाईंदासीं। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड। दोस्तों तव्हां ॾिसजो होॾां त हाणे रुस्तम वारनि सां मुराद जहिड़ो जटिल चुको आहे, उन्हनि खे सटको कुटको बि ॾेई आयो। अचण वारे एपिसोड में अञा कुझु उन्हनि सां मल कंदो ऐं थी सघे थो कादल सां, बहरहाल उहो आहिस्ते आहिस्ते मसइलो हिकु पासे थी वेंदो। हाणे सॼो गेम फेरी शाहनवाज़ खान जे कंध में पई आहे ऐं शाहनवाज़ खान इन खे हल्के में वरितो आहे। हाणे शाहनवाज़ खान जा आख़िरी ॾींहं आहिनि, आहिस्ता आहिस्ता शाहनवाज़ खान जा दुश्मन हाणे वधंदा वेंदा। पोइ इन किस्से में मां तव्हांखे ॿुधायो शाहनवाज़ खान जा पोल पधरा थींदा, मकर फ़रेब साम्हूं ईंदा राहदन वारनि जे, उहे अची चुका आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधायो त मिठाण वारो खून जेको आहे उहो राहदन वारनि खे ख़बर पइजी वेंदी, इहो शाहनवाज़ खान कयो आहे ऐं उन जा कम आहिनि। ऐं पोइ किस्से में मां तव्हांखे ॿुधायो हुयो ऐं तव्हां ॾिठो ईअं ई थियो, राहज़न ककरनि खे पक थी वई त इहो मिठण खे बि इन मरायो हुयो। तॾहिं हू मंसूर खान जे केस मां हथु खणी वेंदा ऐं खून वारे केस मां, ऐं मंसूर खान जेल मां आज़ादु थी ॿाहिरि अची वेंदो। पोइ जेको आहे दोस्तो शाहनवाज़ खान जे लाइ बि मुसीबत पैदा थींदी। शाहनवाज़ खान अयास परस्त ऐं शैतान मकर फ़रेब वारो माण्हू आहे ऐं मां तव्हांखे बार बार ॿुधायो त राहज़न ऐं ककर वारनि खे बि धोखो ॾींदो ऐं ॾिनई, ईअं ई थियो। हाणे अॻिते जेको आहे दुश्मन हिन जा वधी विया आहिनि, लेकिन हुन पंहिंजा माण्हू घुराए छॾिया आहिनि। उहे माण्हू ॿिया बीठो आहे जेका शाहनवाज़ खान चवंदो ही मुंहिंजा माण्हू न आहिनि, हाशिम तोतल वारनि जे नाले चवंदो हुई त मंसूर खान जा माण्हू आहिनि। जॾहिं हाणे राहज़न वारा ॾिसंदा उहे हिन सां गॾु हूंदा, पोइ सम्झी वेंदा हल भेण हिते कम ई इन जा हुया।